Welcome to Time News Studio. You are watching 6 p.m. Bulletin. ये जो ऑपोजिशन जो हरकतें कर रही है, मैंने कभी अपनी पाकिस्तान में इस तरह अपने मुल्क को अंडरमाइन करने के लिए कभी किसी हुकूमत को नहीं देखा। और सिर्फ एक इनका मुतालबा है कि इनको हम किसी तरह NRO दे दें। अगर इन चोरों को किसी हुकूमत ने NRO दिया तो वो इतनी बड़ी इस मुल्क से गद्दारी करेगा कि दुश्मन वो काम नहीं करेगा जो वो हुकूमत करेगी इनको चोरी को माफ़ करके। पहली दफ़ा हुआ है कि पाकिस्तान की ऑपोजिशन इस तरह पाकिस्तान की फ़ौज को टारगेट कर रही है और उस टाइम पे अपनी फ़ौज को अटैक करना और फिर अपनी फ़ौज को कहना कि एक इलेक्टेड हुकूमत को गिरा दो। अपने आप को डेमोक्रेट्स कहते हैं, इलेक्टेड हुकूमत को गिरा दो। फ़ौज को कहते हैं कि अगर आर्मी चीफ इलेक्टेड हुकूमत को नहीं गिराता तो फ़ौज उसको हटा दे। यानी मुल्क में फ़ौज को कह रहे हैं कि मिलिट्री कू करो और कहते हैं डेमोक्रेटिक। कंहिं बि हुकूमत ऑपोज़िशन के NRO ॾिनो त उहा मुल्क सां सभ खां वॾी गद्दारी हूंदी। पाण खे जमहूरी सॾाईंदड़ फ़ौज खे चवनि था त हुकूमत किरायो। ऑपोज़िशन जहिड़े नमूने फ़ौज ते हमिलो कयो आहे ईअं मुल्की तारीख़ में कॾहिं बि नाहे थियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हिकु भेरो ॿीहर ऑपोज़िशन ते छिती तनक़ीद। वज़ीर आज़म चयो आहे त ऑपोज़िशन वारा चवनि था त फ़ौज धांधली कराई ऐं हुकूमत सिलेक्टेड आहे। सबूत ॾियण ऐं पार्लियामेंट सूधो लाॻापियल फॉरम ते वञण बिना फ़ौज मथां इल्ज़ाम लॻाइण शुरू करे छॾिया। ऑपोज़िशन वारा मूंखे ब्लैकमेल न करे सघिया। हाणे चवनि था त इदारनि खे एतिरो त ब्लैकमेल कयो जो चोरी माफ़ थी वञे। चकवाल में तक़रीब के ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त आसिफ़ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ हिक ॿिए खे जेल में विधो, हाणे वरी NRO लाइ गॾिजी विया। पहले भी हमें कई पैगामात मौसूल होते रहे हुकूमती वज़रा की जानिब से। जब उनको जवाब नहीं दिया गया तो फिर और लोगों को भेजा जा रहा है। PDM में शामिल सारी जमातें इस चीज़ पे क्लियर हैं, कोई मुज़ाकरात इस जाली हुकूमत से नहीं हों। ये बात बड़ी एक आई ओपनर है कि जहाँ ख़ानदान को मिलने की इजाज़त नहीं दी जाती वहाँ इस तरह की शख्सियात बिल्कुल कोट लखपत जेल जाके मिल भी लेते हैं और उनके लिए रास्ते भी खुल जाते हैं। शहबाज शरीफ साहब जो हैं वो अपने भाई के बहुत वफादार हैं और अगर वो वफादार ना होते तो इस नालायक को वज़ीर आज़म बनाने की ज़रूरत ना पड़ती, आज वो वज़ीर आज़म होते। ओवरवेलमिंग राय पार्टी में ये है कि पार्टी को इलेक्शंस में हिस्सा नहीं लेना चाहिए। हुकूमत अगर जा रही है तो हम अपनी 1-2 सीट कुर्बान कर सकते हैं, उसका इशू नहीं, लेकिन हतमी फैसला अब PDM करेगी। जेतिरा वणनि माण्हू मोकिलियो, जेल में बंदि करायो या फ़ोन्स करायो, NRO न मिलंदो, अव्हां खे घर वञणो पवंदो। छा नंढियूं चूंडूं ऑपोज़िशन खां सवाइ कराईंदो? नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमती वज़ीरनि खे राब्तनि जो जवाब न मिलियो त मुलाक़ातुनि लाइ माण्हू उमाणे छॾिया। इहा ॻाल्हि हैरान कंदड़ आहे त शहबाज शरीफ़ खे कुटुंब सां मिलणु नथो ॾिनो वञे, पर मोहम्मद अली दुरानी जहिड़ियूं शख़्सियतूं बिना कंहिं रंडक जे मिलण लाइ पहुची वञनि थियूं। मरियम नवाज़ चयो त नवाज़ लीग में अक्सरियती राय आहे त नंढी चूंड ऐं सेनेट इलेक्शन में हिसो न वठणु घुरिजे। हर पार्टी जो पंहिंजो मौक़िफ़ आहे, पर जंहिं इलेक्शन में रुगो हिकु जमात शिरकत करे उन जी का हैसियत नाहे हूंदी। BNP सरबरा अख्तर मैंगल तरफ़ां जाम शोरो, सेवण ऐं भानसेराबाद जा दौरा, कारकुननि तरफ़ां गुलनि जी वर्खा सां अख्तर मैंगल जी आजियां। अख्तर मैंगल चयो आहे त लॉन्ग मार्च खां अॻु ई PTI हुकूमत खे घर भेड़ो कयो वेंदो। नाअहल हुकुमरान पंहिंजी नाकामी ॾिसी नैब खां मदद वठी रहिया आहिनि। लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि बाबति फ़ैसिलो 2 जनवरी ते PDM जे इजलास में थींदो। PDM अॻवाननि खे मिलियल गद्दारी जे सर्टिफिकेट्स जी आजियां कयूं था। सिंध ऐं बलोचिस्तान जा ॿेट सूबनि जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ खे ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी नंढी चूंडुनि ऐं सेनेट इलेक्शन में हिसो वठंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त असां सभिनी पार्टी क़यादत आॾो इस्तीफ़ाऊं जमा कराए छॾियूं। उन्हनि खे इस्तेमालु करण जो फ़ैसिलो पार्टी क़यादत खे करणो आहे। बैकडोर ज़रिए आयल PTI जा वफ़ाक़ी वज़ीर काउंसलर थियण जे बि अहल नाहिनि। खेनि अवाम जो न पर पंहिंजो फ़िक्र आहे। असां क्रिकेट खेॾण न पर अवाम जी ख़िदमत करण आया आहियूं। गड़ी ख़ुदाबख़्श में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त खुलियल आसमान हेठि थींदड़ जलसे में कोरोना जो मसइलो न थींदो।
कोरोना बंद जायुनि में वधे थो। जलसे में शिरकत कंदड़ कारकुननि खे मास्क मुहैया कया वेंदा। JUI में शहनशाहियत ऐं मुरूसियत जो रुझान पैदा कयो पियो वञे। रुकनियत मुअतली वारो फ़ैसिलो तकड़ में कयो वियो। मौलाना शजाल मलिक तरफ़ां JUI मां निकाली मिलण ते रद्दअमल। मौलाना शजाल मलिक चयो आहे त असुल मसइलो पार्टी अंदरि सुधारा आणण जो हो। उमीद हुई त मूंखां पुछियो वेंदो, पर ईअं न थियो। मौलाना फज़लुर रहमान पंहिंजा असासा पधरा करे नैब चेयरमैन सूदो कंहिंजे बि अॻियां धरणो हलण जी ज़रूरत नाहे। JUI अॻवान मौलाना अब्दुल कादिर लूनी बि पार्टी सरबराह मौलाना फज़लुर रहमान ख़िलाफ़ मैदान ते अची वियो। अब्दुल कादिर चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान उजरती सियासतदान आहे। हू NRO जो वकील बणिजी इक़्तिदार जे हासिलात वारी जंग विड़ी रहियो आहे। JUI मां निकाली ॾिनल 4 अॻवाननि असां सां राब्ते में आहिनि। मौलाना फज़लुर रहमान के इन वक्त नोटिस जारी करण की कहिड़ी ज़रूरत हुई। अहिड़े क़िस्म जूं हरकतूं ई नैब के बदनाम कनि थियूं। सेनेट के डिप्टी चेयरमैन जी हिकु भेरो ॿीहर नैब मथां छिती तनक़ीद। सलीम मांडवीवाला चयो आहे त मुल्क में कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो हुजणु घुरिजे। मौलाना फज़लुर रहमान ख़िलाफ़ कंहिं ॿिए वक़्त बि नोटिस जारी थी पए सघिया। ऐं पंहिंजे ख़िलाफ़ नोटिस जो जवाबु अदालत में ॾींदुसि। नैब खे बि कोर्ट में अचणु घुरिजे। नून लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ लाहौर खां सखर रवानी। मरियम नवाज़ पार्टी अॻवाननि जे काफ़िलनि समेत सखर पहुचण बाद कारकुननि जे कन्वेंशन खे ख़िताब कंदी। सखर में मरियम नवाज़ जी आजियां लाइ तयारियूं मुकमल। मरियम नवाज़ सुभाणे गड़ी खुदाबख्श पहुची शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरींदी। पीपल्स पार्टी जे जलसे खे बि ख़िताब कंदी। शहीद बेनज़ीर भुट्टो जी सुभाणे 27 डिसंबर ते 13वीं वरसी मल्हाई वेंदी। गड़ी खुदाबख्श में जलसे जूं तयारियूं मुकमल। वॾे वज़ीर मुराद अली शाह पीपल्स पार्टी अॻवाननि सां गॾिजी गड़ी खुदाबख्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में गड़ी खुदाबख्श वारे जलसे सूदो ॿियनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। जेको सुभाणे जलसो थियण वञे पियो, उहो जलसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ मुनक़िद थी रहियो आहे। जमीयत उलमा इस्लाम जे लीडर ऐं PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जूं पहिरियां खां किथे अहम इंगेजमेंट आहिनि। लिहाज़ा इहो अफ़वाह चवण त इख़्तिलाफ़ात आहिनि या ॿिया मामला आहिनि, इहो ग़लति आहे। पाण सभु ज़ाती मसरूफ़ियतुनि जे सबबु शिरकत न करे रहियो आहे। जेकॾहिं PDM जो को जलसो लारकाणे में PDM जी क़यादत तय करे थी त सभिनी जमातुनि जा कारकुन शिरकत कंदा। जलसो PDM जो न आहे, जलसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ऐं उन में लीडरशिप खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। कारकुननि खे शिरकत जी दावत न ॾिनी वई आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान गड़ी खुदाबख्श में सुभाणे पीपल्स पार्टी के जलसे में शिरकत का माज़रत करे छॾी। मौलाना गफूर हैदरी जी अॻवानी में JUI जो वफ़द जलसे में शिरकत कंदो। JUI सिंध के सदर राशिद महमूद सूमरो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान पार्टी सरगर्मियुनि जो अॻवाट शेड्यूल ते हुजण सबबि जलसे में शिरकत न कंदो। पीपल्स पार्टी रुगो क़यादत जी सतह ते जलसे में शिरकत लाइ दावत ॾिनी हुई। गड़ी खुदाबख्श में PDM जो न पर पीपल्स पार्टी जो जलसो आहे। ॿियनि पार्टीज़ जे कारकुननि खे शिरकत जी दावत नाहे मिली। PDM में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। मौलाना फज़लुर रहमान पार्टी जी मसरूफ़ियतुनि सबबि जलसे में शिरकत न पियो करे। संदसि जाइ ते JUI जो आला सतही वफ़द गड़ी खुदाबख्श वारे जलसे में शिरकत कंदो। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जैकबाबाद जे दौरे दौरान चयो आहे त नैब ऑपोज़िशन खे इंतकाम जो निशानो बणाए रही आहे। PDM जमहूरियत लाइ तहरीक जो आगाज़ कयो आहे। इमरान खान खे घर भेड़ो करण बाद ई साह पटींदासीं। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते गड़ी खुदाबख्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरण जो सिलसिलो जारी। अवामी इतिहाद जो सरबराह डॉक्टर सफ़दर अब्बासी ऐं नाहिद अब्बासी तरफ़ां गड़ी खुदाबख्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी।
सफ़दर अब्बासी ऐं नाहिद अब्बासी काफ़िलनि जी सूरत में गड़ी ख़ुदा बख़्श पहुता। ॿिन्ही शहीदनि जी मज़ार ते गुल रखी दुआ बि घुरी। पीपल्स पार्टी सेनेटर शेरी रहमान, नयर बुखारी ऐं ॿियनि PP अॻवाननि तरफ़ां ॿिए गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। शहीदनि जी मज़ार ते गुल रखण बाद दुआऊं घुरियूं वयूं। $11.5 करोड़ पाकिस्ताननि जे हसास डेटा चोरी थियण वारे केस में घरू वज़ारत तरफ़ां सिंध हाई कोर्ट में जवाब जमा। डेटा चोरी मामले जी जांच लाइ आला सतही इंक्वायरी बोर्ड क़ाइम। घरू खाते जो चवणु आहे त हिकु कंपनी तस्दीक कई त मोबाइल फ़ोन इस्तेमालु थियण जी डेटा शेयर थी आहे। पाकिस्तानी शहरनि जो नादरा वारो रिकॉर्ड चोरी नाहे थियो। हसास डेटा चोरी मामले ते इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारी वज़ारत बहितर नमूने ॿुधाए सघे थी। सिंध में कोरोना वधीक 7 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 812 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 2,10,241 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा अंग अखर जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कराची में वधीक 662 शहरी कोरोना जो शिकार थी विया। जामशोरो में 24, हैदराबाद में 22, मीरपुर ख़ास ऐं दादू में 12 नवां केस ज़ाहिर। हुमायूं शरीफ़ भरिसां पुराणे तकरार तां फायरिंग में नींग मारिजी वियो। जहान वाह थाणे जी हद में कमरानी ऐं मारपानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग। हथियाबंद नींग शहज़ादो मारपानी खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ॿिनि धुरनि में पुराणे तकरार जो नतीजो आहे। पोस्टमार्टम ऐं केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। जोही शहर में अगवा ॼाणायल नींगरी महक परी जो पतो न पियो। नींगरी जे वारसनि दादू जी अदालत में अगवा ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। नींगरी महक जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार खेसि ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि। इलाइक़े जे बासर नींगरी वापसि कराइण जो आसरो ॾिनो पर बाद में फिरी वियो। पुलिस बि नींगरी जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो। अदालत तरफ़ां जोही पुलिस खे नींगरी खे बाज़ियाब कराए 29 डिसंबर ते पेश करण जो हुकुम। लाड़काणो शहर जी भैंस कॉलोनी में नींगर पुरस्कार नमूने गुम। 7 सालनि जो मुबीन सूमरो क्लिनिक भरिसां बीठो हो त ओचितो गुम थी वियो। केतिरनि ई चायुनि ते ॻोल्हा बावजूदि संदसि पतो न पियो। नींगर जे वारसनि पुलिस खे ॻोल्हा में मदद जी अपील कंदे चयो आहे त मुबीन जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। दादू शहर जे धमाल चौक तां गुम थियल नींगरी युसरा खुश्क जो 5 ॾींहं गुज़रण बावजूदि पतो न पियो। केतिरनि ई हंधनि ते ॻोल्हा करण बावजूदि नींगरी जो पतो न पवण ते घर में रोज़राड़ो मतल। नींगरी युसरा जे वारसनि चयो आहे त A सेक्शन थाणे ते गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल थियण बावजूदि पुलिस नींगरी जी ॻोल्हा में का बि मदद न कई। ऐं गंबट भरिसां रोड़ी केनाल में औरत जो लाश हथ। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। लाश जी सुञाणप न थी सघी। हैदराबाद जे लिबर्टी चौक ते पीरसन जो लाश हथ सुञाणप न थी सघी। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां